IG सिंध जावेद आलम ओढो घरू वज़ारत खे नादिर जमाली केस जी जुडिशियल इंक्वायरी जी सिफ़ारिश करे छॾी आहे। IG सिंध जावेद आलम ओढे केस जी जुडिशियल इंक्वायरी लाइ बाज़ाब्ता तौर सूबाई घरू वज़ारत खे दरख़्वास्त माणे छॾी। AIG ऑपरेशन जे तरफ़ां सूबाई घरू वज़ारत जी एडिशनल चीफ सेक्रेटरी खे लिखियल ख़त में सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़रिए नादिर जमाली केस जी इंक्वायरी करण जी सिफ़ारिश कई वई आहे। ख़त में सिंध पुलिस तरफ़ां 6 ऐं 7 जनवरी ते दादू जे A ऐं B सेक्शन थाणे जी हदुनि में थियल वाक़िअनि जी शफ़ाफ़ तहक़ीक़ात लाइ मुक़रर इंक्वायरी ऑफिसर SSP हैदराबाद जूं सिफ़ारिशूं बि शामिल कयूं वयूं आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त IG सिंध जावेद आलम ओढो घरू वज़ारत खे नादिर जमाली केस जी जुडिशियल इंक्वायरी जी सिफ़ारिश रद्द करे छॾी आहे। IG सिंध जावेद आलम ओढो केस जी जुडिशियल इंक्वायरी लाइ बाज़ाब्ता तौर सूबाई घरू वज़ारत खे दरख़्वास्त उमाणे छॾी। AIG ऑपरेशन तरफ़ां सूबाई घरू वज़ारत जे एडिशनल चीफ सेक्रेटरी खे लिखियल ख़त में सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़रिए नादिर जमाली केस जी इंक्वायरी करण जी सिफ़ारिश कई वई आहे। ख़त में सिंध पुलिस तरफ़ां 6 ऐं 7 जनवरी ते दादू जे A ऐं B सेक्शन थाणे जी हद में थियल वाक़िअनि जी शफ़ाफ़ तहक़ीक़ात लाइ मुक़रर इंक्वायरी ऑफिसर SSP हैदराबाद जूं सिफ़ारिशूं बि शामिल कयूं वयूं आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त IG सिंध जावेद आलम ओढो घरू वज़ारत खे नादिर जमाली केस जी जुडिशियल इंक्वायरी जी सिफ़ारिश करे छॾी आहे। IG सिंध जावेद आलम ओढो केस जी जुडिशियल इंक्वायरी लाइ बाज़ाब्ता तौर सूबाई घरू वज़ारत खे दरख़्वास्त माणे छॾी आहे। AIG ऑपरेशन तरफ़ां सूबाई घरू वज़ारत जे एडिशनल चीफ सेक्रेटरी खे लिखियल ख़त में सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़रिए नादिर जमाली केस जी इंक्वायरी करण जी बि सिफ़ारिश कई वई आहे। ख़त में सिंध पुलिस तरफ़ां 6 ऐं 7 जनवरी ते दादू जे A ऐं B सेक्शन थाणनि जी हदुनि में थियल वाक़िअनि जी शफ़ाफ़ तहक़ीक़ात लाइ मुक़रर इंक्वायरी ऑफिसर SSP हैदराबाद जूं सिफ़ारिशूं बि शामिल कयूं वयूं आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त IG सिंध जावेद आलम ओढो घरू वज़ारत खे नादिर जमाली केस जी जुडिशियल इंक्वायरी जी सिफ़ारिश करे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी। जी अब्दुल ख़ालिक, IG सिंध जावेद आलम ओढो घरू वज़ारत खे नादिर जमाली केस जी जुडिशियल इंक्वायरी जी सिफ़ारिश करे छॾी आहे। वधीक तफ़सील नवां आगाह कजो। जी IG सिंध जावेद आलम ओढो नादिर जमाली केस में जुडिशियल इंक्वायरी जे क़याम लाइ घरू वज़ारत खे जेको आहे त हिकु दरख़्वास्त मोकिली आहे, जॾहिं त AIG ऑपरेशन तरफ़ां एडिशनल चीफ सेक्रेटरी घरू खाते खे जेको आहे त ख़त लिखियो आहे, जंहिंमें इहो चयो आहे त सिंध हाई कोर्ट सां रुजू करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जे ज़रिए जेका ही इंक्वायरी आहे उहा कराई वञे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त ख़त में इहो चयो आहे त सिंध पुलिस तरफ़ां 6 ऐं 7 जनवरी ते ज़िले दादू में A ऐं B सेक्शन पुलिस स्टेशन जी हद में जेको आहे त हिकु वाक़िओ थियो, जंहिंमें नादिर जमाली जेको आहे मुबैना तौरु जेको आहे त उनखे पुलिस पारां मारियो हो, जंहिंखां पोइ SSP हैदराबाद खे जेको आहे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो वियो, पर हुनजे वारसनि चयो त इहा इंक्वायरी जुडिशियल तौरु कराई वञे, जंहिंखां पोइ IG सिंध पारां घरू वज़ारत खे ख़त लिखियो आहे, जंहिंमें इहो चयो आहे त दादू जो जेको डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज आहे उहो जेको आहे त हिन वाक़िए जी इंक्वायरी करे हिन समूरे वाक़िए जी इंक्वायरी थींदी। उनखां पोइ ऐं जेको आहे त इहो फ़ैसिलो थींदो त छा नादिर जमाली जो जेको जंहिंखे मारियो वियो त उहो ॾुआरी हुयो या न, ऐं हिन वक़्तु हुनजा वारस सरापा एहतिजाज आहे। अॼु बि दादू में हुनजे जेके वारस आहिनि हुन एहतिजाज कयो त हू ॾुआरी न हो, पर पुलिस हुनखे बिना मुक़ाबले में मारे ॾुआरी करार ॾिनो आहे। इन समूरे जेका वाक़िए जी जेका जांच आहे उहा हिन वक़्तु IG सिंध पारां चयो आहे त जुडिशियल तौरु थिए ऐं हुनखां पोइ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे इहा इंक्वायरी ॾिनी वञे। जी ठीकु आहे अब्दुल ख़ालिक, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।